सॼे मुल्क जी सामारे तलके में भी शब बारात वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। तलके जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में नातनि मालूदनि जूं महफ़िलूं ऐं मज़हबी इज्तिमा थी गुज़रिया। जॾहिं त सामारे शहर जी मदीना जामे मस्जिद में ख़तीब अहले सुन्नत मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा ज़ाबरी सईदी जे मेज़बानी में प्रोग्राम शब बारात जे हवाले सां मुख्य प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंजी सदारत पीर एहतशाम सरहंदी कई। प्रेस क्लब समारोह जे सदर ॾातर बक्सेड़ो बि स्टेज ते मौजूदु हो। इन बरकत भरी रात जे हवाले सां थियल प्रोग्राम में मौलाना ज़फ़र लुंड ख़िताब कंदे शब बारात जी अहमियत ते रोशनी विधी, जॾहिं त कराची खां आयल मुल्क जे नामवर नात ख़्वाननि अब्दुल हसीब, आसिफ़ सईदी ऐं बुलबुल समारोह अब्दुल रऊफ़ सईदी नअत शरीफ़ पढ़ी शरीक थियलनि खे जुमाए छॾियो। प्रोग्राम जी आख़िर में पीर एहतशाम जान सरहंदी पारां दुआ घुरी वई। आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। झलक महबूब जी आहे मते मते हसीनन जो हुस्न।